इस्लाम कोर्ट में सरकारी डॉक्टरनि जा बोर्ड अताई डॉक्टरनि के कमीशन एवज़ विकिरो। शहर में सरकारी तोड़े अताई डॉक्टरनि जूं ॿीहर क्लिनिकूं खुली वयूं। हेल्थ केयर कमीशन टीम सिर्फ़ दौरनि ताईं महदूद कार्रवाई न थी सघी। हार्ड अलाउंस तहत ॿीणियूं पघारूं खणंदड़ सरकारी डॉक्टरनि पंहिंजूं प्राइवेट क्लिनिकूं खोलण सां गॾु हिक डॉक्टर जे नाले सां 2 खां 3 हंधनि ते क्लिनिकूं खुलियल। अताई डॉक्टर बोर्ड इस्तेमाल करे इंसानी जानियुनि सां खेॾण लॻा। सरकारी डॉक्टरनि जा बोर्ड हणी वेठल अताई डॉक्टर गरी कमीशन ऐं तोहफ़नि एवज़ लोकल कंपनियुनि जूं महांगियूं दवाऊं लिखी अबोझ माण्हुनि खे ॿिन्ही हथनि सां फुरण लॻा। अताई डॉक्टरनि खे लोकल कंपनियुनि पारां गाॾियूं पिणु गिफ्ट करण जो इंकशाफ थियो आहे। होॾां सरकारी डॉक्टरनि पिणु प्राइवेट क्लिनिकनि ते मरीज़नि खे चकासण लॻा। थर जे अबोझ माण्हुनि जी हयातियुनि सां खेॾंदड़ अताई डॉक्टर ऐं उन्हनि जे सहूलियतकार बणियल सरकारी डॉक्टरनि ख़िलाफ़ सुॼाण कार्रवाई जी अपील कई आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।